मीरपुर साकरो में खबर ॾींदासीं। इलाइक़े वासियुनि पारां मंशिया जे विकिरे ऐं वाइपे ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो। अवांखे ॿुधायूं पिया कराची केटी बंदर रोड ते धरणो हयो वियो आहे। केटी बंदर रोड ते धरणो हयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया मीरपुर साकरो में इलाइक़े वासियुनि पारां मंशिया जे विकिरे ऐं वाइपे ख़िलाफ़ कराची केटी बंदर रोड ते धरणो हयो वियो आहे। लधिया स्टॉप ते धरणे सबबि सभई गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशान थी रहिया आहिनि। मुसाफ़िर सख़्त परेशान थी रहिया आहिनि। लधिया स्टॉप ते धरणे सबबि सभई गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। अपडेट कयूं पिया मीरपुर साकरो मां इलाइक़े वासियुनि पारां मंशिया जे विकिरे ऐं वाइपे ख़िलाफ़ कराची केटी बंदर रोड ते धरणो हयो वियो आहे। अवांखे अपडेट कयो पिया मीरपुर साकरो मां, जिते इलाइक़े वासियुनि पारां मंशिया जे विकिरे ऐं आम वाइपे ख़िलाफ़ कराची केटी बंदर रोड ते धरणो हयो वियो। धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। मुसाफ़िर परेशान थी रहिया आहिनि। लधिया स्टॉप ते धरणे सबबि सभई गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िर परेशान थी रहिया आहिनि। मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जी घुर कई वई आहे। मीरपुर साकरो मां ख़बर ॾियो पिया इलाइक़े वासियुनि पारां मंशिया जे विकिरे ऐं वाइपे ख़िलाफ़ कराची केटी बंदर रोड ते धरणो हयो वियो। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मीरपुर साकरो मां केटी न्यूज़ रिपोर्टर एजाज अहमद शेख। जी एजाज अहमद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मानूर, मीरपुर साकरो लॻ लधिया स्टॉप ते मक़ामी माण्हुनि पारां मंशिया ख़िलाफ़ कराची टू केटी बंदर रोड ते धरणो हणी छॾियो आहे, जॾहिं त सवें गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त लधिया स्टॉप ते शराब आयस, कचो शराब, चरस, अफ़ीम ऐं ॿियो मंशियात सरियाम हली रहियो आहे। पुलिस कार्रवाई नथी करे। असांजो नौजवान नस्ल जेको आहे तबाह थी रहियो आहे। फुल फौरन हिननि मथां कार्रवाई कई वञे। मुज़ाहिरीन जो अहिड़ो चवणु आहे ऐं हिननि जो वधीक चवणु हो त चरस शराब हलाईंदड़ जे ॾोह में पुनू जमाली खे त अॻे ई 10 साल सज़ा लॻल आहे। हिननि जा भाइर जेका आहिनि उहे मंशियात हलाए रहिया आहिनि ऐं जंहिं ख़िलाफ़ जेको आहे पुलिस कार्रवाई नथी करे। होॾां एसे जो जेको आहे साकरो जेको आहे गुलज़ार सुनीअ जो चवणु आहे त मंशियात ख़िलाफ़ असां शहर तोड़े ॿाराड़ी वारे इलाइक़नि में छापा हणी मंशियात में मुलज़िम जवाबदारनि मथां केस दाख़िल करे रहिया आहियूं। जॾहिं त 10 पुनू जमाली खे पहिरीं असां जेको आहे मंशियात में केस दाख़िल करे ऐं हुनखे जेल हवाले करे छॾियो आहे ऐं मंशियात हलाईंदड़ खे माफ़ न कबो। एसे जो साकरो जो अहिड़ो चवणु आहे। हुनजो वधीक चवणु हो त हिननि जो जेको मामिलो आहे के प्लाट जे कब्ज़े जो मामिलो आहे जंहिं मंशियात खे असां हरगिज़ बर्दाश्त न कंदा। जी मानूर, ठीकु आहे। एजाज अहमद शेख, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।